જીએ લતી જીએ શાહ સચલ સામીજી बोली नवे म्यापू प्रोग्राम सामा बीना श्रृंगी आमाची खिदमत में हाजिर आया। अज प्रेम भाईचारे के अलंबरदार हीड़न जे हमरा निमाणाई निहठाई जे मुजस्सिम दरवेश कंवर जो जन्मदिन आहे। अमा सभिनीन खे वाधायूं हुजन। अमर शहीद भगत कंवरराम विरांगी का अगु भजन परंपरा ए लोक फन के नए रंग ढंग से उरूज ते रसायो। जामू पहरे छेर बधी भगत विझी भक्ति संगीत जे तहरीक के जन्म दिनो। दरवेश कंवर जे गायल कलामन सिंध में वही हलचल मचाए छड़ी। कंवर जा कलाम हर नंढे वॾे ज़बान ते रहा। नव न्यापो में अवां सां हिक ॿी ख़ुशख़बरी भी वठण चाहींदसि। 28 अप्रैल ते कंवरधाम अमरावती में अमर शहीद सूफी संत दरवेश धड़ीअ जे सचे पांधेड़े भगत कंवरराम जिन जे चोटी जोत साईं राजेश लाल जो गद्दी नशीन समारोह अमरावती संत कंवरधाम में थी रहियो आहे, जंहिंमें वॾी पैमाने ते साधु संत महापुरुष ऐं भगत कंवरराम जा प्रेमी इन यादगार तारीख़ी पलन के ॾिसण लाइ देश विदेश में श्रद्धालु ऐं प्रेमी अमरावती पहुची रहा आहिनि। नव न्यापो तरफ़ां सॼी संगत के मिठियूं वाधायूं हुजनि। साईं राजेश लाल जिन के भी दिल के गहराइन से वाधायूं पेश कंदे ईश्वर दर प्रार्थना कयूं था त संत कंवरराम जे सेवा भावना जे ॾेखारियल राह ऐं परंपरा के औज ते रसाईंदा। हिन सिलसिले के धणी जे सचे पांधेड़े भगत कंवरराम जे सदाबहार आवाज़ सां अॻिते वधाए रहिया आहियूं।
सूफी संत दरवेश भगत कंवरराम परोपकारी हिंदू मुस्लिम एकता में अटूट विश्वास रखंदड़ हीरनि जा हमरा बेवा हंजाबा प्रेम भाईचारे जा अलमबरदार हुआ। सिंधी बेनुनि जी तंजीम मारवी तरफ़ां दरवेश कंवर जी यादि में कई यादगार प्रोग्राम मुनक़िद कया विया। मूं पंहिंजो किताब तूं छप्पर तूं शाम धणीअ जे सचे पांधेड़े अमर शहीद भगत कंवरराम खे अर्पण कयो आहे। ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरात जे सिंधी सर्विस तां रोज़ानो शाम जो प्रोग्राम जो आगाज़ भगत कंवरराम जी सदाबहार आवाज़ सां कंदा हुआसीं। हर रोज़ शाम जो हिंद सिंध जा लखें प्रेमी कमकार छॾे अमर शहीद भगत कंवरराम जे सदाबहार आवाज़ में कलाम ॿुधण जो इंतज़ारु कंदा हुआ। भगत कंवरराम जे जनम जे ॾियारे ते मारवी तंज़ीम जी 6हीं आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंस जो यादगार कलाम भेटा तौर पेश करण खां पहिरीं साईं राजेश लाल जे गद्दी नशीन वारे प्रोग्राम ऐं अमरावती जे कंवर धाम जे बारे में ऐं भगत कंवरराम जे जनम ॾींहं जे शुभ ॾियारे ते संगत सां ॼाण वंडणु चाहींदसि ऐं ज़िक्र करणु ज़रूरी आहे हिन जो। साईं राजेश लाल सूफ़ी संत दरवेश भगत कंवरराम जे वंश जी चौथी पीढ़ी मां आहिनि। साईं केसूराम, साईं मनोहर लाल, साईं राजेश लाल। अमरावती कंवरधाम महाराष्ट्र जे उभरंदे पासे पहाड़ियुनि जी दिलकश ऐं हसीन माहौल जे घेरे में मौजूदु कंवरधाम 14 एकड़नि जे ज़मीन ते मुश्तमिल 100 करोड़नि जी लाॻत सां तामीर थियल ही ख़ूबसूरत कंवरधाम सी लेवल यानी सामूंडी सतह खां 237 फीटनि जे ऊचाईअ ते आहे। धणी जी सची पांधेड़ी दरवेश कंवर जे जनम ॾींहं जूं ऐं साईं राजेश लाल जे गद्दी नशीन जी बाग संभालण वारे यज्ञ जो सॼी संगत साईं जशन लाल संत कंवरराम धाम जे सभिनी ट्रस्टियुनि खे ऐं नौ न्यापो तरफ़ां ऐं मां वीना श्रींगी पंहिंजे तरफ़ां दिलि जी गहराइयुनि सां वाधायूं पेश कंदे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त वठी ॾिया आहियूं। सदाईं गॾु।
मिथिला मिथिला गीत तो गाया, मिथिला मिथिला गीत तो गाया, रावण थे तुझ छायो, सान कंवर पिंजा बोल बुधड़ लाए, सान कंवर पिंजा बोल बुधड़ लाए, हर को भजन दो आयो, इश्क सरो